अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे से STN न्यूज़। नए दरे मां ख़बर ॾींदा हलूं त नए दरे में क़ाइदे आवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 39 जनम ॾींहुं गड़ी खुदा बख्श भुट्टो में अक़ीदत और एहतराम सां मल्हायो वियो। सालगिरह जे मौक़े ते गड़ी खुदा बख्श भुट्टो में शहीद जी मज़ार ते अंदर क़ुरान ख़्वानी कई वई, जंहिंमें PP ज़िले लाड़काने जा अॻुवान एजाज़ अहमद लिगाई, निसार मुराद भुट्टो, मंसूर सूमरो, ख़ैर मोहम्मद शेख, अब्दुल गफ़ूर लिगारी, गुलाम अब्बास चांडियो, मोहम्मद हलीम नारे जो, लाला नज़र पठान, ज़ाहिद जलवानी, मेहरान नारे जो, तौफ़ीक भुट्टो, ख़ालिद करीम मंगरियो, तालिब जरवार समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी नौ देरो जो तालके रतो देरो जो अॻुवान मौजूद हुआ। कुरान ख़्वानी बाद इज्तिमाई दुआ घुरी सभी पार्टी वर्करनि दुआ क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरे फातिहा ख़्वानी करे गुल निचावर करे जज़्बाती अंदाज़ में नारा हणी शहीद क़ाइदे खे ख़राज अक़ीदत पेश कयो। बाद में कारकुन शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरियो। मज़ार ते हाज़िरी भरण बाद सभई कारकुननि जो काफ़िलो गड़ी खुदा बख्श भुट्टो इस्पताल में पहुतो, जिते पीपल्स डॉक्टर फोरम पारां 9 देरो गड़ी खुदा बख्श भुट्टो, भंगल देरो, रतो देरो ऐं पासे जे माण्हुनि खे अखियुनि जे मुफ़्त इलाज लाइ सालियाने अखियुनि जी कैंप पिणु लॻाई वई, जिते ईंदड़ सभई मरीज़नि जे अखियुनि जे चकास करण बाद खेनि मुफ़्त दवाऊं पिणु फ़राहम कयूं वयूं। जॾहिं त सालगिरह जे मुख्य तक़रीब PP ज़िले लाड़काने पारां लाड़काने में रखी वई, जंहिंमें क़ाइदे आवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे 39 सालगिरह जो केक काटे शहीद क़ाइदे खे ख़राज अक़ीदत पेश कयो वियो। जी।